पिठशामा ख़बर ॾींदा हलो त डीएसपी न्यू सईदाबाद अता मोहम्मद डायरी जी सरवाणी में न्यू सईदाबाद पुलिस न्यू सईदाबाद खां 3 किलोमीटरनि जे फ़ासिले ते पुराणी सईदाबाद शाख मोरी ते छापो हणी हिक जवाबदार माकन बलाल बेटल ॻोठ मेवो बलाल खे गिरफ़्तार करे हिन जे कब्ज़े मां 330 ग्राम चर्स ऐं बदन तलाशी मां 1000 रुपया हथ कया। नूर केटी फॉरेस्ट पुलिस हाला जे रहवासी लालू माछी खे गिरफ़्तार करे हिन वटां 83 हथरादू ठाहियल मज़रे गुटका इस्तेमाल हेठ चिंकी मोटरसाइकिल बदन तलाशी में 100 रुपया हथ करे वरता। नूर केटी फॉरेस्ट पुलिस दरगाह शाह अब्दुल रहमान गोट बदर लाखो वट छापो हणी न्यू सईदाबाद वासी साजिद राजपूत के गिरफ्तार करे हिन जे कब्जे मां 1630 ग्राम चर्स हथ कयो, जॾहिं त बठो फॉरेस्ट पुलिस डेतकी शाख वट छापो हणी टंडो आदम वासी अरबाब कास्केली के गिरफ्तार करे हिन वटां 7 महीना अॻु टंडो आदम जे बेराड़ी जे इलाइक़े मां फुर्क कयल मोटरसाइकिल मालियत 3 लाख रुपया हथ करे वरती। सभिनी द्वारनि खिलाफ़ लाॻापियल थाने ते एफआईआरूं दाख़िल कयूं वयूं आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।